अदा जाम मशहूर शर था ॻाल्हायो। जी जी हलो जी जी अदा मां SHO नज़ीर कमराणी पियो ॻाल्हायां मेहड़ मां। नज़ीर कमराणी। जी जी आदा नज़ीर कमराणी। सो असल में आहे असांजी हिते थोरी महफ़िल आहे, सोचियो पिया थाणे में थोरी महफ़िल रखायूं। तव्हां मशहूरु थी विया आहियो काफ़ी, सो महफ़िल रखाइणी आहे असांखे। काथे? मेहड़ मेहड़ बाबा, मेहड़ ॿुधी आहे न? जी जी मेड़ ॿुधी आहे। हा, मेहड़ में तव्हांजी महफ़िल कराइणी आहे हिते पंहिंजे पुलिस स्टेशन थाणे में। सो हिते ASI आहिनि, कुझु दोस्त वग़ैरह आहिनि संगती, उन्हनि चयो आहे त ॼा माशूक खे घुरायो। सो नंबर हथु कयो तव्हांजो। जी जी सो त हिन सिलसिले में कॉल कई तव्हां ॾे। सो टाइम खपे जल्दी, पोइ जेकॾहिं जल्दी वेझर में टाइम अथव त ॾियो। कॾहिं टाइम तव्हां फ्री आहे? मुंहिंजो तव्हां हफ़्ते जे दिन प्रोग्राम ठाहियो, मूं वटि तव्हां उहा तारीख़ बदिली मूंखे ॿुधायो। जी जी बाबा, प्रोग्राम तव्हांखे ठाहिणो आहे। प्रोग्राम हाणे टाइम कढो जॾहिं तव्हां चओ, जॾहिं माना जेको आहे सो टाइम हुजे। मोस्ट वेलकम, हलिया अचो भले। सो प्रोग्राम तव्हांखे ठाहिणो आहे, ॿुधायो कहिड़ो ॾींहुं फारिग आहे तव्हां वटि? हिन अचर ते खाबो आहे, सूमर ते खाबो आहे, अच्छा, नारो खाबो आहे, 15 तारीख़ खाबो आहे, 15 तारीख़ खाबो आहे। न त साईं जाम साहब वारे SHO का चवरायूं तव्हांखे। हा, हिकु हाणे त लाज़मी माण्हू वापसि करे ॾींदव न। जी साईं, बिल्कुलु तव्हांखे वास्तो मिलंदो। ऐं इहो SHO खां चवरायूं था तव्हांखे। सो अॼु आहे अंगारो। अंगारो आहे न अॼु? अंगारो आहे न भाउ? जी जी अंगारो आहे। यस सर, यस ठीकु आहे, पर तव्हां वापसि वारो माण्हू कढो भाउ, बिल्कुलु तव्हां खणी ॾींदासीं। हा भाउ ठीकु आहे, ठीकु आहे। पोइ तव्हांजो मालिक पाणी जो हिसाबु छा थींदो ऐं छा वठंदा आहियो, छो त हिसाब किताब जी ॻाल्हि सिधी हुजे त बहितरु आहे। सो असां बि थोरो घणो चंदो करे वठूं, मुलाज़िम माण्हू आहियूं, सम्झो था तव्हां बि। ऐं ॿाहिरि आहियूं, असांजा मुक़ाबिले तमामु आयो दोस्त आहियूं, ॿाहिरि आहियूं। अच्छा, न उहो वज़ीफ़ो वग़ैरह केतिरो हूंदो आहे तव्हांजो? मिठाई वग़ैरह ॿुधाए छॾियो त जीअं ॻाल्हि क्लियर थी वञे। हा, बसि वापसी वारो को माण्हू कढो ऐं तव्हारो पोइ त इनशाला वधीक पोइ डिस्कस कंदासीं पाण ॿाहिरि आहियूं। चलो ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा, उहो पर्सनल नंबर आहे तव्हांजो? जी जी मुंहिंजो पर्सनल। ठीकु आहे, मां तव्हां सां पोइ थोरी देरि में ॻाल्हायां थो। ठीकु आहे, ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।